नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त जामशोरो में कुते ॾाड़ण सबबि फोत थी वियल ॿारड़े जे वारसनि खे मुआवज़ो ॾियण जो सिंध हाई कोर्ट हुकुमनामो जारी करे छॾियो आहे। कुतनि ॾाड़ण सबबि फोत थी वियलनि जे वारसनि खे 15 ॾींहंनि अंदरि मुआवज़ो ॾिनो वञे, लिखत में हुकुमनामो जारी करे छॾियो आहे। रतो देरो में कुते जी चक सबबि अख ज़ाया थियल ॿारड़ी जे वारसनि खे बि मुआवज़ो ॾियण जो हुकुम जारी कयो आहे। जस्टिस आफ़ताब अहमद ऐं जस्टिस फ़हीम अहमद सिद्दीकी ते ॿधल 2 रुकनी बेंच कुतनि ॾाड़ण वारे केस जो लिखत में फ़ैसिलो जारी करे छॾियो आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त जामशोरो में कुते ॾाड़ण सबबि फोत थी वियल ॿारड़े जे वारसनि खे मुआवज़ो ॾियण जो सिंध हाई कोर्ट हुकुमनामो जारी करे छॾियो आहे। कुतनि ॾाड़ण सबबि फोत थी वियलनि जे वारसनि खे 15 ॾींहंनि अंदरि मुआवज़ो ॾिनो वञे, लिखत में हुकुमनामो जारी करे छॾियो आहे। रतो देरो में कुते जी चक सबबि अख ज़ाया थियल ॿारड़ी जे वारसनि खे बि मुआवज़ो ॾियण जो हुकुम जारी कयो आहे। जस्टिस आफ़ताब अहमद ऐं जस्टिस फ़हीम अहमद सिद्दीकी ते ॿधल 2 रुकनी बेंच कुतनि ॾाड़ण वारे केस जो लिखत में फ़ैसिलो जारी करे छॾियो आहे।